नाज़रीन, शहदाद कोट में कुछ ॾींहं अॻु ॼञ सां पेश आयल हादसे में ज़ख़्मी थियल नींगरी फोत थी वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे साजिद खट। जी साजिद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, 6 ॾींहं अॻु में जानियुनि जी वैन ऐं ट्रैक्टर ट्राली में जेको आहे अफ़सोसनाक हादसे में पेश आयल जेको आहे हादसे में ज़ख़्मी थियल जेकी नींगरी आहे उहा लाड़काणे जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वई आहे। शहदाद कोट वेझो सिजावल जूणे जो रोड ते 6 ॾींहं अॻु में लाशारी बिरादरीअ जी जेको आहे ॼञ सां भरियल वैगन ऐं ट्रैक्टर ट्राली में जेको आहे मस्तोई शाख वटां टकर थी पियो हुयो, जंहिंजे नतीजे में थॾे ते ई जेको आहे हिकु औरत हिकु नौजवान ऐं ॿारड़ी समेत 3 ॼणा फोत थी विया हुया। जॾहिं त 15 खां वधीक जेके माण्हू या हादसे में ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि, जिन मां जेको आहे त ॻोठ साहिब खान लाशारी जे रहवासी नौजवान शहज़ादो लाशारी जी 8 वरियनि जी धीउ आहे ज़ैनब लाशारी, जेका पिणु लाड़काणे जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वई आहे। अहिड़ी ख़बर ॿुधंदे संदसि घर में कोराम मची वियो आहे। मां मूंखे ॿुधाईंदो हलां त नींगरी जे फोत थियण बाद जेको आहे हादसे में फोतुनि जो जेको अंग आहे उहो 4 थी वियो आहे। जी साजिद, तव्हांजी महिरबानी।